फेड। नाज़रीन, मेहरापुर के सीनियर सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण के खून से इंसाफ़ के लिए तालका प्रेस क्लब काज़ी अहमद की मेज़बानी हेठ सहाफ़िन और सियासी समाजी तौर मजहबी धुरन पारा क़ौमी शाहराह ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो खयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार टामरी। जो सहाफ़ी अज़ीज़ मेमण के बिलाल जवाज़ कत्ल किया या शहीद किया उन हवाले से तालका प्रेस क्लब के सहाफ़िन पारा जो शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो असो सहाफ़ी तंजीम जो अगवाणो है ज़ुल्फ़कार ख़ासकेली की अगवानी में जो तालका प्रेस क्लब के क़ौमी शाहराह ते धरणो एहतजाज कर रहा है पुछूं था इन बारे में हू छा था चवन। 23 ॾींहं गुज़री विया आहिनि। मेहरापुर में असांजो शहीद थियल सहाफ़ी अज़ीज़ मेमण जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं पुलिस सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़े गुॾे वारो खेल खेली रही आहे। हू पाण में मिलियल आहिनि पर असांजे सहाफ़ी जेको शहीद थियल आहे उन्हनि जे कातिलनि जे गिरफ़्तारी लाइ का बि संजीदगी नथी करे। ही जेके तहलका काज़ी अहमद जा सहाफ़ी नेशनल हाईवे ते सरापा एहतजाज आहिनि उन्हनि जो हिकु ई मुतालबो आहे त शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे खून सां इंसाफ़ कयो वञे। असां हुकूमत सिंध खां वज़ीर आला सिंध खां सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस का सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस का असीं मुतालबो कंदासीं त SSP नौशर फिरोज़ के फौरी तौर ते हटायो वञे। तालका प्रेस क्लब के तरफा ही जो एहतजाज आहे इहो नौशर फिरोज़ मेहरापुर के सहाफ़ी अज़ीज़ मेमण के 23 ॾींहं बेदर्दी से कत्ल करे उनजो लाश शाख में लोड़ियो वियो। अफ़सोस सां चवणो पए थो त सिंध हुकूमत अञा पुलिस हेसि ताईं उन जे कातिलनि खे माना गिरफ़्तार न करे सघी आहे, वाइको न करे सघी आहे। माना जेको आहे 23 ॾींहं अॻु में जेको असांजो शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण खे क़त्ल कयो वियो आहे जंहिंमें जेके गिजा हथ आहिनि जेके क़त्ल थियण में असां सिंध हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त SSP नौशारे खे फौरन हटायो वञे ऐं असांजे सहाफ़ी जो खून सां इंसाफ़ कयो वञे। जी तव्हां ॾिठो त हिते 23 ॾींहं जेको अज़ीज़ मेमण के बिलाल जवाज़ कत्ल किया उन हवाले से उनके कातिलनि की गिरफ़्तारी लाइ सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिते नवाबशाह ज़िले के सहाफ़ी तंजीम जो अगवान ज़ुल्फ़कार ख़ासकेली की अगवानी में तालका प्रेस क्लब आॾो सहाफ़िन जो ई क़ौमी शाहराह ते धरणो एहतजाज करे उन्हनि जो इहो ई मुतालबो वफ़ाक़ी हुकूमत का मुतालबो हो त खुदारा सहाफ़ी जो अज़ीज़ मेमण जा कातिल गिरफ़्तार करे सहाफ़िन में बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरामैन मजीद सैल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती TV न्यूज़। नाज़रीन, रानीपुर में टाउन कमेटी के मुलाज़मन पघारूं न मिलन और रिटायर मुलाज़मन